नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त के इस्लामाबाद में खबर ॾींदा दारुल पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट PDM जे सरबराह मौलाना फजल रहमान ऐं अॻूणे वज़ीर आज़म मियां नवाज़शरीफ विच में टेलीफोन ते राब्तो थियो है। इहो राब्तो नून लीग जे मरकज़ी नायब सदर मरियम नवाज़ जे मौलाना फजल रहमान सां थींदड़ मुलाक़ात दौरान थियो। इन हवाले सां PDM जे ज़िम्मेवार ज़रियनि ॿुधायो आहे त नवाज़ शरीफ ऐं मौलाना फजल रहमान विच में थींदड़ टेलीफोन ते ॻाल्हि ॿोल में हुकूमत मुखालिफ़ तहरीक ते सलाह मशूरा कया विया। PDM जे सरबराह मौलाना फजल रहमान सां नून लीग जे मरकज़ी नायब सदर मरियम नवाज़ जी तफ़सीली मुलाक़ात उन जे रिहाइशगाह ते थी आहे, जंहिं में मौजूदा सियासी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठ कई वई। मुलाक़ात में एहसन इक़बाल, राना सनाउल्लाह ऐं मरियम औरंगज़ेब बि मौजूद हुई। ज़रियनि मूजिब मुलाक़ात खां पोइ नून लीग जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल एहसन इक़बाल दावा कई आहे त PDM अॼु वॾो ऐलान कंदी। हिन जो चवणु हुयो त PDM जे ऐलान खां पोइ हुकूमत जूं निंडूं उॾामी वेंदियूं। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल वधीक चयो त PDM हिकु प्लेटफॉर्म ते आहे ऐं समूरा फ़ैसिला इत्तफ़ाक़ी राय सां थींदा आहिनि। हिन चयो त हिक ॻाल्हि ते सभिनी जो इत्तफ़ाक़ आहे त इमरान ख़ान खे वञिणो आहे। उन हवाले सां नून लीग जे मरकज़ी अॻवान राना सनाउल्लाह चयो आहे त आइन में तरमीम जे लाइ अमल ठाहिणु घुर्जे। हिन चयो त PP इत्तेहादी पार्टी आहे ऐं पार्लियामेंट में उन सां सलाह मशूरा थींदा आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।